टाउन कमेटी भिटशाह जे अॻूणे चेयरमैन सैयद अली यावर शाह उर्फ़ गदा हुसैन शाह ऐं ॿियनि चयो आहे त भिटशाह दुनिया जे अज़ीम शख़्सियत हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शहर आहे जेको 300 सालनि खां वठी आबाद आहे। इन शहर खे हिकु साज़िश तहत नज़रअंदाज़ कयो पियो वञे। टाउन कमेटी भिटशाह जे अॻूणे चेयरमैन सैयद अली यावर शाह उर्फ़ गदा हुसैन शाह, जस्कम अॻवान अब्दुल रशीद ॾेथो, सिंध सुकार सोसाइटी जे चेयरमैन सरदार अयास मेमण ऐं ॿियनि आला प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जॾहिं हैदराबाद ज़िलो हो उन वक़्तु टंडोअलायार सईदाबाद हाला जा तपा हूंदा हुआ ऐं हाणे टंडोअलायार ज़िलो आहे, सईदाबाद तालुको आहे, जॾहिं त भिटशाह अञा ताईं पंहिंजी पुराणी हैसियत उते मौजूदु आहे। इन्हनि चयो त भिटशाह शहर में रोज़ानो हज़ारे लतीफ़ जा पांधेड़ा अचनि था जिन लाइ सहूलियतूं न हुअण जे बराबरि आहिनि। वधंदड़ आबादी खे मद्देनज़र रखंदे भिटशाह खे तालुके जो दर्जो ॾिनो वञे त जीअं भिटशाह जे रहवासियुनि लाइ लतीफ़ जे पांधेड़नि खे वधि में वधि सहूलियतूं मिली सघनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, मखदूम जमील ज़मा, मखदूम महबूब ज़मा ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त भिटशाह खे तालुके जो दर्जो ॾेई शहरनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।